रेडियो पाकिस्तान खैरपुर जी सामिन हींअर माहौलियात जे आलमी ॾींहं जे हवाले सां हिकु रेडियो रिपोर्ट पेश कजे थी। माहौलियात जो आलमी ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजे हिकमत सां कई जहान तख़लीक़ कया आहिनि जिन जे बारे में इंसान खे तमामु थोरीली ॼाण आहे, पर इंसानी जुस्तजू अज़ल खां जारी आहे ऐं कई राज़ निर्वार थिया आहिनि, पर मुकमल ॼाण इंसान लाइ मुमकिन कोन्हे। असांजी ज़मीन काइनात जो हिकिड़ो नंढड़ो हिसो आहे जंहिं जे बारे में असांखे मुकमल ॼाण न आहे। हिन धरतीअ जे निज़ाम खे कुदरत अहिड़ी त लड़ीअ में पोयो आहे जो हर शइ ॿिए ते आधार रखे थी। कुदरत जो कारखानो हिक रिथियल निज़ाम हेठि हली रहियो आहे। उन में नबातात, हैवानात ऐं इंसाननि खे पंहिंजो पंहिंजो मुक़ररु कयल कमु सरअंजाम ॾियणो आहे, पर जॾहिं हिन मुक़ररु निज़ाम ते पूरो नथो लहे त सॼो माहौल मुतासिर थिए थो ऐं उन जा असर असांजे माहौल ते पवनि था। असांजे शहर तोड़े ॻोठ निहायत तेज़ीअ सां माहौलियाती गदलाइण जे वर चढ़ी रहिया आहिनि, जो का बि शइ ख़ालिस हासिल करणु ज़रे घटि नामुमकिन बणिजी वई आहे, जंहिंजे करे अनेक बीमारियुनि अची मुंहुं कढियो आहे, जंहिं जीअण ज़हर करे छॾियो आहे। माहौल जो को बि मसइलो अकेलो नाहे हूंदो, लाज़मी तौर उन जा ॿियनि ते बि असर पवनि था। इन लाइ हर साल 5 जून ते माहौलियात जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे त जीअं माण्हुनि खे हिकु साफ़ सुथरे माहौल बाबति आगाही ॾिनी वञे। इन ई सिलसिले में नासिर अली पंहर माहिर माहौलियात ॿुधाए थो। हर साल सॼी दुनिया में 5 जून ते माहौल जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे ऐं हीउ ॾींहुं 1974 खां हर साल मल्हायो पियो वञे ऐं हिन जा मुख़्तलिफ़ मौज़ू हूंदा आहिनि। ऐं हिन साल जो मौज़ू आहे बायोडाइवर्सिटी, जंहिंखे असां हयातियाती तनव चऊं या हयातियाती रंगारंगी चऊं। ऐं उन हयातियाती रंगारंगीअ में हैवानात बि शामिल आहिनि ऐं नबातात बि शामिल आहिनि। हक़ीक़त में असां इंसान हुजूं या जानवर हुजूं, जेको बि साह वारो आहे, उहो जेको पंहिंजो खाधो खाए थो या जेका हवा असां खणूं था या जेको असां पाणी पीऊं था या जंहिं क्लाइमेट में असां रहूं था, उहो सभु नेचर ते या फितरत ते मबनी आहे। ऐं मिसाल जे तौरु हर साल जेके साहिली इलाइक़े जा प्लांट्स आहिनि, जेके ॿूटा आहिनि या वण आहिनि, उहे दुनिया जी अध खां वधीक ऑक्सीजन प्रोड्यूस कनि था। अहिड़े नमूने सां हिकु वणु जेको आहे तक़रीबन साल में 22 किलो कार्बन डाइऑक्साइड खे एब्ज़ॉर्ब करे थो ऐं गॾोगॾु ऑक्सीजन खे रिलीज़ करे थो। गॾियल क़ौमुनि जे माहौलियाती इदारे पारां माहौल जो जाइज़ो वठण लाइ ऐं उन जे बचाव लाइ उपा वठंदो रहे थो ऐं पिणु माहौलियात जे मामलनि बाबति मुल्कनि जे विच में राब्ते जो कमु कंदो आहे। हिन इदारे जो बुनियादु 1972 ईस्वीअ में विधो वियो। हीउ इदारो माहौलियात जे मुख़्तलिफ़ मौज़ुअनि बाबति तहक़ीक़ कंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि खे घुर्बल मालूमात ऐं फंड बि फ़राहम कंदो आहे। हीउ जेको हिन साल जो मौज़ू आहे बायोडाइवर्सिटी, जंहिंखे असां हयातियाती तनव चऊं था, रंगारंगी, इहो बुनियादी तौर ते जेका हिन धरतीअ ते जेका ज़िंदगी आहे उन जी हिकिड़ी बुनियादु फराहम करे थो। बायोडाइवर्सिटी, जेकॾहिं बायोडाइवर्सिटी न हुजे त उहो जेको लाइफ सपोर्ट सिस्टम आहे उहो ख़तमु थी सघे थो। ऐं इन सां असांजी सॼी जेका इंसान जी ज़िंदगी आहे उहा इन सां ॻंढियल आहे, जुड़ियल आहे, छाकाणि त बायोडाइवर्सिटी आहे जेका असांखे साफ़ हवा, साफ़ पाणी, मुख़्तलिफ़ असांजे खाद खुराक जूं ज़रूरतूं या असांजा जेके प्लांट्स आहिनि जंहिंमां दवाऊं ठहनि थियूं ऐं क्लाइमेट चेंज खे जेको आहे सो मौसमी तब्दीलियुनि खे मोड़ ॾियण जे लाइ त बायोडाइवर्सिटी जो अहम किरदारु आहे। ऐं जीअं हिकिड़ी खाधे जी ज़ंजीर हूंदी आहे, तीअं हीअ वेब ऑफ लाइफ चऊं, हीअ ज़िंदगी जी ज़ंजीर आहे, जंहिंमें इन मां को बि हिकिड़ो स्पीशी, को हिकिड़ो प्लांट, को हिकिड़ो वणु, को हिकिड़ो ॿूटो ख़तमु थियो त उहा पूरी जेका ज़िंदगी जी ज़ंजीर आहे उहा मुतासिर थिए थी। ऐं उन हवाले सां ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे फितरी वसीलनि खे, चाहे दरिया हुजनि, ढंढूं हुजनि ऐं ॿिया माग ॿेला हुजनि, त उन्हनि खे असां तहफ़ुज़ ॾियूं, उन्हनि खे असां पंहिंजो बचाव कयूं। गदलाइण, आबी गदलाइण असां वटि तमामु घणी आहे, हवा जी गदलाइण आहे, आवाज़ जी गदलाइण आहे, इन खे असां घटायूं, उन खे रोकियूं। ऐं हीअ जेको फितरत आहे या फितरी वसीला आहिनि, इहे असांजे मौजूदा नसल वटि अमानत आहिनि जेके असांखे ईंदड़ नसल खे बहितर हालत में मुंतक़िल करणा आहिनि। हीअ रुगो असांखे फितरी वसीला हिन मौजूदा नसल खे रुगो इस्तेमालु करण न आहिनि, पर हीअ असां वटि अमानत आहिनि जेके असांखे ईंदड़ नसल खे मुंतक़िल करणा आहिनि। त
तंहिंजे करे मां सम्झां थो त असां सभिनि जी इहा ज़िम्मेवारी आहे इज्तमाही तौर ते बि इनफ़रादी तौर ते बि असां पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं माहौल जो तहफ़ुज़ में अॻभरा थियूं ऐं अहिड़ा अहिड़ा असां मिसाल क़ाइमु करे सघूं था पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे पाड़े में ऐं ख़ासि करे वणकारी जेको आहे उहा असां वटि घटि थींदी पई वञे त वणकारी खे जेको आहे सो असांखे हथी ॾियणु खपे ऐं वणनि जूं बि उहे जिन्सूं जेके असांजूं मक़ामी देसी जिन्सूं आहिनि उन्हनि खे असां प्रमोट कयूं उहे पोखियूं ऐं जेके ॿाहिरियां जेके स्पीशीज़ आहिनि वणनि जूं ॿाहिरियूं जिन्सूं उहे मुतारफ़ न करायूं जेके असांजे माहौल जे हिसाब सां जेके हम आहंग आहिनि उन्हनि खे असां प्रमोट कयूं त जीअं असांजो माहौल ऐं हीअ धरती जेका आहे सा इंसान जे ऐं जेका बाक़ी हयाती आहे बाक़ी जेके जानदार आहिनि उन्हनि जे रहण लाइक़ु रही सघे। माहौल जी गदिलाइण में प्लास्टिक मटीरियल जा तमामु घणा नुक़सान आहिनि। प्लास्टिक जो इस्तेमालु पूरी धरतीअ ते ज़िंदगी ऐं उन जे वाधवी जे लाइ हिकु क़ातिल ज़हर आहे। प्लास्टिक बनाइण में जेके ख़ाम माल इस्तेमालु कयो वेंदो आहे उन में अक्सर मुरकिब अहिड़ा शामिल हूंदा आहिनि जेके इंसान हैवान तोड़े नबाताती ज़िंदगीअ लाइ नुक़सानकार आहिनि। न सिर्फ़ इहो पर कारखाननि ऐं गाॾियुनि मां निकिरंदड़ धूंहो गोड़ ऐं शोर जा आवाज़ गंद किचिरो वणनि जे घटाइण ऐं इहे सभु माहौलियाती गदिलाइण जो सबबु बणजनि था। उन लाइ असां सभिनी खे घुर्जे त माहौलियाती गदिलाइण खे ख़तमु करण में पंहिंजो पंहिंजो मौसर किरदारु अदा कयूं। सभिनी हींअर माहौलियात जे आलमी ॾींहं जे हवाले सां रेडियो रिपोर्ट ॿुधी रहिया हुआ। रावी ऐं प्रोड्यूसर अफ़साना चन्ना।